अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। ये सफ़र जेको सिंधी फिल्मी हवाले सां असां ऐं अवां जे विच में जारी आहे, हुन में यकीनन फिल्मुनि जा अक्स असां ऐं अवां खे मोहींदा रहनि था। अॼु जंहिं फिल्म जे बारे में ॻाल्हाइणु चाहियूं था, उन जे पोस्टर असां साण यकीनन इहो पोस्टर पंहिंजूं सभु यादूं खणी हिन प्रोग्राम में असां वटि मौजूदु आहे, इन्हनि चाहतुनि सां जेको इहो लहण थो, जंहिंजो इहो हक़दारु आहे। सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ में जॾहिं बि रंगनि जी ॻाल्हि कबी ऐं पहिरीं रंगीन फिल्म जी ॻाल्हि कबी त उन में जुज़वी तौर ते रंगी थियल घूंघट लाइ कुंवार पंहिंजी जाइ ते ख़ासि अहमियत रखे थी। हयातीअ में तारीख़ में जॾहिं बि माइल स्टोन्स तइ कबा आहिनि, जॾहिं बि ज़िक्र कबो आहे की ओञाण जो, त सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ में घूंघट लाइ कुंवार हिकु भरपूर ओञाण आहे। अॼु हिन सिलसिले में असां वटि मौज़िज़ महिमान जेके मौजूदु आहिनि ऐं हिन फिल्म ते ॻाल्हाइण लाइ असां हमतन गोश हूंदासीं हिननि जे कलमात ॿुधण जे लाइ। असां वटि मौजूदु आहिनि साईं वसीम साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम, मिज़ाज बख़ैर, तबियत ठीकु ठाक। साईं ताज मुल्तानी साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम, तव्हां बि ठीकु हूंदव, अल्लाह साईं ख़ैरु नसीब करे। साईं नुसरत रज़ा साहिबु, तव्हां ठीकु आहियो साईं? हमेशह शुरू कंदा आहियूं फिल्म जे स्क्रॉल सां, पर अॼु थोरी तब्दीली आहे। चयूं था त शुरूआति में हिकिड़ो आवाज़ु कंदा आहियूं, आवाज़ु जेको ईअं आहे त जॾहिं छांइजी वेंदो हो त चारई पासा ॼण माण्हू हुनजी गिरफ़्त में अची वञे ऐं चौ पासे उहो माण्हू खे घेरे वठे। आवाज़ु मलकत नूरजहां जो। हिन फिल्म जो मौसीक़ार इमदाद हुसैन, सैयद मंज़ूर नक़वी जेको सदाबहार शाइर, हुनजी तख़लीक़ ऐं सावण जूं ॻाल्हियूं, मौसमनि जूं ॻाल्हियूं, ख़ूबसूरती जूं ॻाल्हियूं। आयो सावण आयो, सदाबहार गीत आहे घूंघट लाइ कुंवार जो। उन सां ई अॼोके पंहिंजे हिन प्रोग्राम जी इब्तिदा कयूं था।
गुंजार हुई जेका रिमझिम हुई, जेका बरसाति हुई, सां असां पंहिंजे वजूदनि ते महसूसु कयूं था। छा त ख़ूबसूरत शाइरी, छा त सदाबहार कंपोज़िशन ऐं छा त भरपूर आवाज़। ऐं इन्हनि आवाज़नि जे अक्स में असीं पंहिंजी फिल्म जो स्क्रोल अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था। घूंघट लाइ कुंवार जो स्क्रोल कुझु हिन तरह सां आहे। पेशकार इदारो RR प्रोडक्शंस। रिलीज़ थियण जी तारीख़ 18 सेप्टेम्बर 1970। पेशकार शानी मुमताज़। फिल्म साज़ सालिम मोहम्मद भट्टी। हिदायतकार ग़ुलाम हैदर सिद्दीकी। कहाणी ऐं मंज़रनामो ग़ुलाम हैदर सिद्दीकी। मकालमा निगार अमर जलील। अक्कासी SA काका। साउंड रिकॉर्डिस्ट ख़ालिद। तदवीन सईद। शायर सैयद मंज़ूर नक़वी। मौसीकार इमदाद हुसैन। गुलकार बलकातरन नूरजहां। मेहदी हसन। आयरीन परवीन। रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ। अदाकार सईदा, वसीम, नौरेन, हनीफ़, ख़ानम, कमर, मलक अनोखो, बख्शू, अब्दुल हक अबड़ो ऐं चकोरी। माना त महिरबानो हिननि स्टार्स मां, हिन स्टार कास्ट मां हिकु अहम तरीन उञाण वसीम साहब त असां वटि ख़ैर सां स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि, पर हिकु ॿियो अहम सितारो, हिकिड़ो ॿियो रोशन सितारो अव्हां सां प्लाज़मा मार्फत ॻाल्हाइणु चाहे थो। असां साण आहिनि सईदा साहिबा। फिल्मी नालो सईदा, ईअं असली नालो तो बाबर है मुझे नालो, बाबरा नहीं बाबर, ज़्यादा बाबर ही कहते हैं। सईदा तो जहाँ स्टूडियो में जाती थी वहाँ कहते थे सईदा। फिल्म लाइन के यानी के चक्कर में वैसे आम मेरे दोस्त बाप देखे रिश्ते में जो भी फैमिली, वो तो बाबर के नाम से ज़्यादा था। दरअसल ये जो गुलकार गाने में होते हैं ना, वो या तो पिक्चर फ़ोटो देखते हैं या एक्ट्रेस को या कुछ थोड़ा सा मिल लेते हैं, तो फिर वो उस हिसाब से वो मिलाते हैं। फिर हम लोग फिर उनको देख के, उस गाने को देख के, सुन के फिर वो पिक्चराइज करना पड़ता है। एक ये नहीं कि अदाकारा को या एक्ट्रेस हीरोइन है या हीरो, ये वो नहीं, दोनों को पेयर करना पड़ता है। मैडम सईदा ॻाल्हायो ऐं स्टार कास्ट में हीरोइन जी गुफ़्तगू खां पोइ हीरो असां वटि मौजूदु। जी अहवाल घूंघट लाइ कुंवार जो। साईं, घूंघट लाइ कुंवार मुंहिंजी पहिरीं फिल्म आहे ठीकु, एज़ ए हीरो। ऐं इन जी पहिरीं शूटिंग थी हैदराबाद निसार बाग उते, त पहिरीं गानो मुंहिंजे मथां पिक्चराइज़ थियो। पहिरीं कहिड़ो गानो? जोड़िया हथ हर बार प्यार तव्हांखे ब्रेक कीअं मिलियो फिल्मुनि जे पासे? मां आयुसि कराची। पहिरीं त मां ठठे में हुयुसि न, तालीम पंहिंजी सॼी ठठे में हासिलु कई। त आयुसि कराची, त मुंहिंजो वॾो भाउ फिल्मी दुनिया सां वाबस्तगी हुई हुनजी। जी, नंढा नंढा रोल कंदो, नालो मोहम्मद रमज़ान, अल्लाह जन्नत नसीब करे गुज़ारे वियो आहे। आमीन। त मूं वटि कुझु फ़ोटा दोस्तनि सां गॾु ईअं फ़ोटा कढी रहिया फ़ोटू, त उहो फ़ोटू मुंहिंजे भाउ ॾिठा। ॾिठो की फ़ोटा कुझु, त उन वरी पंहिंजो हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो तक़सीमकार शाबान सेठ नालो हुउसि जी, उनखे वञी ॾेखारी की भाई इहा। त उन्हनि चयो यार असां हिकिड़ी फिल्म शुरू पिया कयूं सिंधी, घूंघट लाइ कुंवार। त ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिबु चयो त मूंखे इहो हीरो खपे थो, इहो। पोइ मुंहिंजी ईअं मुलाक़ात थी सिद्दीकी साहिब सां। सिद्दीकी साहिब सां। पोइ सिद्दीकी साहिबु मूंखे कास्ट कयो, एग्रीमेंट थियो मुंहिंजो। त पोइ उनखां पोइ वियासीं शूटिंग ते। पहिरीं गानो थियो जोड़िया हथ हर बार, निसार बाग में, इहा फुलेली हैदराबाद जी। त मुंहिंजी हिकिड़ी आदत हूंदी, उन ज़माने में मां नाश्तो कंदुसि सवेल, मानी खाईंदुसि 1 बजे, राति जी मानी खाईंदुसि 8 बजे। इहा मुंहिंजी आदत हुई पहिरीं। ऐं 2 पहरनि जी मानी खाइण खां पोइ वरी थोरी निंड कंदुसि। अच्छा, फिल्म लाइन खां अॻु जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। त असीं वियासीं शूटिंग ते, असां शूटिंग कई, त जीअं हिकु थियो मूंखे लॻी बुख, ब्रेक थी वियो, टॉप लाइट थी वञे न, पोइ ब्रेक करे छॾींदा आहिनि। त हिननि अञा सेटिंग वेटिंग बि, मां सिधो हलियो वियुसि बावर्ची खाने ॾे। मूं चयो बावर्ची खाने किथे आहे, मानी किथे? त उते उते पंहिंजो बावर्ची खाने में हिननि खां अॻु में जीअं वेही करे सभु मानी खाईंदा आहिनि, मां वञी अॻु में ई बावर्ची खाने में पंहिंजो पेट भरे छॾियो। भरी करे वरी ॿाहिरि निकितुसि, इहे हिननि पंहिंजो, पोइ इहे सभु सॼो यूनिट वेठो मानीअ जे लाइ।
मां निकिरी वियुसि ॿाहिरि चहलकदमी जे लाइ। बाग़ हो न, त ईअं हलंदे हलंदे हिकिड़ो मूं वणु ॾिठो। वण खे मूं ॾिठो, मूं चयो वण ते चढ़ा, हिते मां थोरी देरि वियां। वण ते चढ़ी वियुसि। हीअ शूटिंग जी ॻाल्हि पियो कयां त आउटडोर ते असां आहियूं। जी वण ते चढ़ी वियुसि, वञो की टारी हिकिड़ी ईअं वेही पई, उन टारी ते मूं टंग पंहिंजी सिधी कई, टेक ॾिनो पोयां, ऐं उते लेटियो पियो। ऐं लेटे लेटे मुंहिंजी अखि लॻी वई। छा मुंहिंजी आदत हुई न निंड करण जी, मां सुम्ही रहियो टारी जे मथां। तव्हांजी पहिरीं फिल्म? पहिरीं फिल्म शूटिंग जो पहिरियों ॾींहुं? हा, पहिरियों ॾींहुं। ऐं पहिरें ॾींहं ते इहो पहिरियों मतिलबु कारनामो? हा, त उते वञी उते त असांखे त ख़बर ई कान हुई न की फिल्मी यूनिट जो हिसाब किताब। बहरहाल त मां वञी उते लेटियुसि, मुंहिंजी अखि लॻी वई, सुम्ही रहियुसि। त भाई वसीम किथे? चए वसीम हिते आहे। ॻोल्हा पिया कनि हेॾां होॾां, हिन पासे हिन पासे, वसीम आहे ई कोन्हे। अरे चए किथे हैदराबाद शहर त न हलियो वियो? वरी उन्हनि गाॾी मोकिली हुन पासे हैदराबाद, जंहिं होटल ते तरसियल हुआसीं हुन होटल ते। चए भाई हिते त कोन आयो आहे। मां उते सुतो पियो आहियां। त हिननि जी गोड़ गोड़ा लॻी पई उते यूनिट में। त हिकिड़े माण्हू वञी हुननि खे चयो की यार हिकिड़ो माण्हू हिकिड़ो वण जे मथां सुतल आहे, उहो त न आहे वसीम? चए हा। पोइ हुतां इहे सभु यूनिट वारा आया, अची ॾिसनि त वाक़ई मां सुतो पियो आहियां। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाइजो, तव्हांजो नालो ग़ुलाम नबी? असली नालो। असली नालो। पोइ वसीम नालो कंहिं रखियो? मुंहिंजे भाउ मोहम्मद रमज़ान। फिल्मुनि जो हवाले सां? हा। अच्छा, उन ज़माने में को वसीम नालो हुयो छा मशहूरु? न न। हुननि खे ख़्यालु कीअं आयो त तव्हां ते वसीम सूट कंदो? बसि उनजी दिलि जी ॻाल्हि। ख़ातिन हज़रात, असांजा मोज़िज़ महिमान सां साणनि ई गुफ़्तगू हले पई थी इन फिल्म जे बारे में, ऐं म्यूज़िक जो ज़िक्र बि आहे त उते बि अचूं था, पर पहिरीं चाहियूं था त इन फिल्म जे हवाले सां कुझु प्रोफाइल्स तव्हांजी ख़िदमत में पेश कजनि। असां वटि पहिरियों प्रोफाइल आहे ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहिब जो। 2 नवंबर 1936 ते पैदा थियल सिद्दीकी साहिब जो शुमार बेइंतहा माहिर हिदायतकारनि में थिए थो। पाण मुल्क खां ॿाहिरि फिल्म मेकिंग जी सिख्या हासिलु कंदड़ अकेलो सिंधी फिल्मुनि जो हिदायतकार आहे। परदेसी में अदाकारी संदसि ख़ूबसूरत तारुफ़ करायो, ऐं उन फिल्म में हिकु गीत मालिक तो ज़माने में छा खेल रचायो आहे मथे शूट थियो। हिन साहब सिंधी फिल्मुनि जे सफ़र में पंहिंजो पाण मल्हायो आहे, जेतोणीकि हुन वधीक तादाद में फिल्मूं न ठाहियूं, पर संदसि हुनर में हर दाणो बेमिसाल आहे। ॿियो तारुफ़ आहे फिल्म जे शाइर जो, सैयद मंज़ूर नक़वी साहब जो। सैयद लुत्फ़ अली शाह वलद सैयद हुसैन अली शाह 17 मई 1927 ते टंडे जहानिया जे जहानिया ख़ानवादे में ॼाओ। शुरूआती तइलीम कैंटोनमेंट हाई स्कूल मां हासिलु कयईं। तंहिंखां पोइ तंहिं ज़माने जी नव विद्यालय हाई स्कूल ऐं हाणोके मॉडल स्कूल ओल्ड कैंपस हैदराबाद मां मैट्रिक पास कयईं। 1940 में तिब जी तइलीम हासिलु करण लाइ दिल्ली वियो ऐं 17 अगस्त 1944 ते डिग्री हासिलु कयईं। रेडियो पाकिस्तान सां संदसि ताल्लुक़ु शुरूआति में ई जुड़ी वियो। कराची रेडियो स्टेशन जॾहिं अञा तंबूअ में कमु कंदी हुई त पाण उते फीचरनि लाइ मंज़ूम शाइरी कंदो हो। लिखण पढ़ण जी सुती खेसि नंढपण खां ई पियल हुई। 11 सालनि जी नंढड़ी उमिरि में ई हुन पहिरियों शेर चयो हुयो, जेको हिकु नोहे जी सूरत में हुयो, हाय हाय असग़र नंढिड़ो ॿार, हाय हाय असग़र नंढिड़ो ॿार। इल्म उरूज़ ते दस्तरस रखंदड़ सैयद लुत्फ़ अली शाह सिंधी, सराइकी ऐं उर्दू में मंज़ूर, हिंदीअ में मंजू, फ़ारसीअ में सबक़ ऐं पुराणी सिंधी ज़बानुनि जे वायुनि, काफ़ियुनि ऐं बैतनि में लुत्फ़ त ख़लस तौरु इस्तेमालु कंदो हुयो। मुसवरी, पैकरगरी, साज़ वॼाइण ऐं शाइरीअ में कमाल रखंदड़ मंज़ूर नक़वी साहब सिंधी वॼत में ॿिनि नवनि तालनि ताल सुधरी ऐं ताल तम्मत जो मूजिद बि रहियो। सिंध जी मदनियत ऐं सिंधी राग ऐं ताल संदसि अहम तसनीफ़ूं आहिनि। शाइरी जे हर सिंफ़ में बाहुनर ही अज़ीम ब्रॉडकास्टर, फीचर निगार, कहाणीकार, मौसीकार, कालम नवीस, चित्रकार ऐं इल्म अदब जे केतिरनि ई हुनरनि जो माहिर 10 अक्टूबर 1997 ते रुख़सत थियो ऐं टंडो जहानिया हैदराबाद वारे पंहिंजे ख़ानदानी क़ब्रिस्तान में आरामी आहे। नक़वी साहब जूं फिल्मूं आहिनि घूंघट लाइ कुंवार, बादल, सोरठ ऐं अलबेली। ख़ातिन हज़रात, गुफ़्तगू अञा जारी आहे, पर असां वटि तासुरात ॿिया बि आहिनि। सैयद मंज़ूर नक़वी साहब जे हवाले सां असां ऐं अवां सां गुफ़्तगू करणु चाहियूं था। नसीर मिर्ज़ा साहब। सैयद मंज़ूर नक़वी साहब खे फिल्म लिखण जो जेको या फिल्मुनि लाइ गीतकारीअ जो जेको एक्सपीरियंस थियो, उहो सही माना में ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहब जूं जेके फिल्मूं आहिनि घूंघट लाइ कुंहार ऐं ॿी फिल्म बादल, जंहिंमें हुन शानदार गीत सिचुएशन्स ते लिखिया। नक़वी साहब
पाण असांखे कई दफ़ा ॿुधाईंदा हुआ त जॾहिं घूंघट लाइ कुंवार जे गाने जे लाइ हू इमदाद हुसैन सां लाहौर पे विया त मलिक तरन नूरजहान सां उहो हिकिड़ो उन्हनि खे कीअं हयाती गुज़ारिया त उन्हनि चयो त सिचुएशन त हिकिड़ी हुई पर छाकाणि त क़ादिरुल कलामी हुई त का ॻाल्हि कान्हे, नूरजहान सां मिलिबो, गीत फ़ौरन लिखी वठिबो। पाण ॿुधाईंदा त मूं रेल में इहो गीत वेंदे वेंदे लिखियो। हाणे असीं लाहौर खे वेझा हुआसीं, नूरजहान खे पहुचण वारा हुआसीं, त पोइ असां इहो कीअं हयाती गुज़ारिया, जंहिंमें असां कोशिशि कई त अहिड़ा लफ़्ज़ अहिड़ा हर्फ़ हुन में न हुजनि जीअं हिकिड़ो उर्दू या पंजाबी ॻाइण वारी फ़नकार उन्हनि खे न ॻाए सघे। त ख़ैर उहो गीत थियो ऐं उहो शानदार गीत जेको आहे कीअं हयाती गुज़ारिया, जेको फिल्म घूंघट लाइ कुंवार में सईदा ते पिक्चराइज़ थियो, जेका हुनजी हीरोइन हुई। त ईअं नक़वी साहब जेके ॿिन्ही फिल्मुनि जा जेके गीत लिखिया आहिनि, ऐं सम्झां थो त आम तौर ते सिंधी फिल्म ॾाढी ख़ुशनसीब रही जो हुनखे उथंदे ई हिकिड़ा ॿ अहिड़ा शाइर मिलिया आहिनि जिन खे शाइरीअ जो शऊर हो। हिकिड़ो त शाइर आहे जनाब रशीद अहमद लाशारी साहब, उहो बि इल्म उरूज़ ते पूरी कमान रखंदड़, ऐं इहे क़ादिरुल कलामी आहे न, तव्हां का बि सिचुएशन ॾियो त ज़ूद गोई आहे, एॾी त रियाज़त आहे जो को बि गीत कंहिं बि सिचुएशन ते लिखणु हुननि जे लाइ को मसालो कोन हुयो। हीअ असांजी हिन निशस्त जो पहिरियों भाङो आहे, छाकाणि त असीं घूंघट लाइ कुंवार ते अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थियणु चाहियूं था। हिन फिल्म में सदाबहार मौसीक़ी, सदाबहार शाइरी, सदाबहार आवाज़ ऐं सदाबहार परफॉर्मेंस हिक खां हिकु माइल स्टोन असांजो हिन में मौजूदु, त चाहियूं था त अञा तव्हां सां इन बारे में वधीक गुफ़्तगू कयूं। पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि खे पाण वटि तसाईंदासीं यकीनन, ऐं इन ॿिए हिसे में बि हीअ असां सां गॾु शरीक हूंदा, ऐं ईंदड़ हफ़्ते इंशाअल्लाह अज़ीम अव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदासीं। मोकिलण महिल असां वटि सिटूं आहिनि नक़वी साहब जूं, ऐं ख़ासि तौर ते ए हवा ऐं छो न खिला जेको आइटम आहे उहो दिलपज़ीर तरीन आइटम रहियो। दिलपज़ीर संगत तरीन बि इन करे छाकाणि त जेका मक़बूलियत इन आइटम खे हासिलु थी उहा सिंधी फिल्मी मौसीक़ीअ में तमामु घटि आइटम्स खे नसीब थी। पहिरीं ॿुधंदासीं मलिक तरन नूरजहान जे आवाज़ में ओरिजिनल आइटम जेको आहे, जेको फिल्म तां खियल आहे। उनखां पोइ सवेरा अली जे आवाज़ में हिकिड़ो रीडू असां कयो आहे। हिकिड़ी कोशिशि आहे त नौजवान ॿार इन्हनि आवाज़नि खे कीअं था फॉलो कनि, कीअं उन्हनि जे पोयां अचनि था, ऐं हिननि लीजेंड्स जा जेके आइटम असां वटि महफ़ूज़ थियल आहिनि, चाहींदासीं त उहे असांजो नौजवान नसल बि ॻाए ऐं उन गायकी खे बि तव्हांजे साम्हूं पेश कयो वञे। त बसि इन ते ई अॼो की हिन साथ मां मोकिलायूं था। इन ई दुआ सां अव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया, ऐं असां सां गॾियल हुजिजो, असांखे ॾिसण न विसारिजो। मौला जे हवाले, फी अमान अल्लाह, अल्लाह वाहे। खुशियाँ